मरो हाजी मोहम्मद खान उठो जेको मुंहिंजो वाल साहब ॿियो फ़कीर मोहम्मद अरब उठो चाचो नंबर 2 थोड़ी ज़हन जे यादाश्त जी कमज़ोरी आहे पर 7 भाइरनि मां सभिनी जी सूरत माशाअल्लाह साईं आख़िरी वेठो आहे मोहम्मद हाशिम उठो सुभान इन्हनि वरड़नि जूं दुआऊं इन्हनि जे सदके मिली अल्लाह साईं ॻोठ खे आबाद कयो साईं जेको चयो आहे थोरो ॿुधायां थो जेको ऐं जॾहिं थे मोहम्मद जाओ जॾहिं थे मोहम्मद जाओ तॾहिं ॿाहिरि निकिती बानी चयाई त इहो महबूब मूंखे ॾियो अलाह मां तसां ॾियां सुभानी मौला लिखियसि कुल्हनि ते नबूवत जी निशानी पढ़वता ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो को मुहम्मद जो मट निशानी जॾहिं अल्लाह कयनि एहसानी जो पैदा असांजो पैगंबर थियो सुभान अल्लाह ऐ सदको वञा ए मुंहिंजा सुहिणा नबी 1,24,000 नबियुनि जा ए सरदार नबी ऐ सदको वञा ए मुंहिंजा सुहिणा नबी 1,24,000 नबियुनि जा ए सरदार नबी ऐ ज़मीन आसमाननि खां हुरनि ऐं मलाइकनि खां ऐ ज़मीन आसमाननि खां हुरनि ऐं मलाइकनि खां ऐ अल्लाह कयो मथे तुंहिंजो शान नबी सदके वञाए ए मुंहिंजा सुहिणा नबी है ॾींहुं क़यामत जे सभई नबी कदा तव्हांजे शफ़ावत जो इंतज़ार नबी है ॾींहुं क़यामत जे सभई नबी कदा तव्हांजे शफ़ावत जो इंतज़ार नबी है उते पारत हुजई मिड़नी गुनाहगारनि जी फ़कीर ग़ुलाम मुस्तफ़ा उठ जड़नि बदकारनि जी है उते पारत हुजई मिड़नी गुनाहगारनि जी फ़कीर ग़ुलाम मुस्तफ़ा उठ जड़नि बदकारनि जी ए मुंहिंजा प्यारा ए भलारा नबी सदको वञाए ए मुंहिंजा सुहिणा नबी